अस्सलाम वालेकुम साथियों, मैं हूं नसरुल्लाह गडानी। जेकॾहिं हिन क़ौम में हाल हुजे हा न, सुजागी हुजे हा न, इन बुज़ारनि जी कहिड़ी मजाल हुई। ईअं तरह ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करना छा कजे, क़ौम अलाए कीअं जाॻंदी, अलाए कॾहिं तव्हां सुजाग थींदो। हिंद पुलिस के जवानों से जो ज्यादती हो रही है प्रमोशन में, अपग्रेडेशन में, उस पे आप नजरसानी करें। बहुत स्लो रफ्तार है। 25-25 साल से वो कांस्टेबल बने हुए। अब उनके लिए मैं हाथ बांध रहा हूँ। ये तीनों यतीम हैं, तीनों भाई बहन हैं। कुछ अर्सा कबल इन तीनों का बाप इंतकाल कर गया था। अभी 1-2 महीने हुए हैं इनकी माँ भी इंतकाल कर गई है। इंतहाई गरीब और यतीम है, सिर्फ सैंडल ही दिला पाए हैं और इनकी कोई हम हेल्प नहीं कर पाते। इनको शॉप पे लेकर जाता हूँ, मार्केट में लेकर जाता हूँ, बिल्कुल इनकी पसंद के लिए लेता हूँ। जो जिस पे ये हाथ रखते हैं उनको लेकर देता हूँ। मट्टी खणी अबा लानता कूड़ वारे खे मट्टियूं खणी मामन चाचन सां वञी बीहनि अदा असांखे भाॼी जो ज़रो ॾे। मां वटि वरी अचनि चाचियूं मामियूं जवाब ॾियनि असां खपाए छॾियो। उहो कोन थी बा फ़ाइदो कयई लुंड मिलंदियूं रिश्वत जी तव्हांखे कॾहिं ऑफर थी? हर रोज ऑफर थिए थी, हर रोज हिकिड़ा पैकेज खुलियल हूंदा आहिनि मुंहिंजे लाइ। नसरुल्लाह की याद अप्पू जे कातिलनि खे मारो। नसरुल्लाह जा छा थींदा आहियो? पुट मुंहिंजे कातिलनि खे गिरफ़्तार कर साफ़ी थींदमि। हाणे साफ़ी थींदो पोइ सच चवण ते त नसरुल्लाह खे बि शहीद कयो हुयो। पोइ तोखे जेकॾहिं शहीद करे छॾंदा वरी पोइ छा साफ़ी थी करे छा कंदे? गरीबनि जो मदद कंदमि। गरीबनि जो साथी हो, बाक़ी थोड़ा मां कीअं लाहियां।